अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारे एपिसोड जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे मंसूर खान ॿिटंगो फाथो आहे। मंसूर खान खे शाहनवाज़ खान अहिड़ो फसाए विधो आहे, अहिड़ो फसायो आहे रहज़न ऐं शाहनवाज़ खान, हाणे हू निकिरी नथो सघे। ऐं हुननि जी इहा ई डिमांड आहे, छोकिरी बि असांखे वापसि कर, ऐं छोकिरी तो अगवा कई आहे ऐं कारे जो इल्ज़ाम बि भर, ऐं जेको आहे न त असां ज़ोर ज़बरदस्ती तोखां वठंदासीं। मंसूर खान पंहिंजी माउ सां बि सलाह कई, लेकिन हू परेशान आहे त हाणे इन दाग मां कीअं जान छॾाइजे। मंसूर खान इहा ॻाल्हि कंदो, इन छोकिरी जो रिश्तो मूंखे ॾियो, मां शादी करणु चाहियां थो। पहिरीं ॻाल्हि त छोकिरी मूं वटि आहे कोन, तव्हां वटि आहे, जे ज़िंदा हुआ त मूंखे ॾियो, मां निकाह कंदुमि। जे तव्हां मारे छॾी आहे त उहा ॻाल्हि कयो, लेकिन हू चवंदा असां वटि न आहे, छोकिरी तूं खणी आहे कार में। अहिड़े हिसाब सां मंसूर खान चवंदो मां बि छोकिरी ॻोल्हा कयां, तव्हां बि ॻोल्हा कयो, छोकिरी मूं वटि न आहे। ऐं वॾो मसइलो थी वियो, मंसूर खान जे मथां हिकु दाग लॻी वियो, हिनखे धोअण जे लाइ कीअं बि करे निकाह करणु चाहींदो, छोकिरी मिलंदी कोन, यानी कूंज मिलंदी कान। ऐं कूंज आहे सोडल वटि, सोडल लिकाए छॾी आहे, सोडल छॾंदो ई कोन, इहे बार बार प्रेशर ॾींदो, तूं ॿाहिरि वेंदीअ मारी वेंदीअ, तूं हिते रहो हिते रहो। उनखे सूर आहे त गुलपरी जो निकाह टोड़ायां हिन जे बदिले में, ककर खे जेको आहे हिनखे ब्लैकमेल कयां। ऐं पंहिंजे सौटनि खे बि कोन ॿुधाईंदो, छो सौटु मुराद खे ॿुधाईंदो त मुराद चवंदो पराई छोकिरी वापसि कर। इन जे करे हुन हिकिड़ी खुफ़िया जॻह ते उनखे रखी छॾियो आहे। वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी त लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।